गुज़री चुको आहे। असांखे घणी देर थी वई। बहरहाल अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला मिड़नी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजे रज़ा जे ख़ातिर पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करण फरमाए। जिन दोस्तनि हीउ प्रोग्राम रखियो आहे अल्लाह मिठड़े खां दुआ आहे त अल्लाह ताला उन्हनि जे माल इज़त औलाद में बरकत फरमाए। अॼोके दौर में अहिड़नि प्रोग्रामनि में शरीक थियणु इहा ई रब करीम जी करम नवाज़ी आहे। जंहिंखे घुरंदो आहे अहिड़नि प्रोग्रामनि में उहो शरीक थींदो आहे। घुरे ई शरीक आहियूं, न घुरे हा कमु थी पए वई हा, न पुॼी सघूं हा, तव्हां न अची सघो। अल्लाह सभिनी खां आज़ादु करे तव्हां ई असांखे पंहिंजे घरनि में अचण जी सआदत नसीब फरमाई आहे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला छड़ अहिड़नि मौक़नि अहिड़नि प्रोग्रामनि में बार बार शरीक थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिननि प्रोग्रामनि जो मक़सदु कंहिंजी दिलि आज़ारी न आहे, जो कंहिंखे ॾुखाइजे, ईअं न आहे। बाक़ी ॻाल्हि हिकु सिंधी आहे, सिंधीअ में चवंदा आहिनि त हक़ ते जो रुसे यार सदा भली रुसण दे। ॻाल्हि सिंधी आहे पर यार ज़िंदी आहे। ॻाल्हि साफ़ हुजे, उहो कंहिंखे न वणे, उहा जुदारी ॻाल्हि आहे। बाक़ी ॻाल्हि ईज़ाईंदड़ न हूंदी। कोशिशि इहा कंदासीं। सभिनी कलमो पढ़ियो आहे मुस्तफ़ा साईं ते, सभई हिकिड़ो दफ़ो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमाम लंबिया साईं जे ज़बान मुबारक जा लफ़्ज़ आहिनि त जंहिं पढ़ंदड़ इहो कलमो पढ़े, मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह। जंहिं ला इलाहा इल्लल्लाह ज़िंदगीअ में जंहिंखे नसीब थियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इमाम लंबिया फरमायो दख़लल जन्नह, इहो माण्हू जन्नत में वेंदो। साहब जी महफ़िल आई, साईं जन सभिनी जे आॾो। हिकिड़े साहबी सुवारे अर्ज़ु कयो त साईं ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी पर पोइ गुनाह बि कयईं, पोइ बि जन्नत में वेंदो? साईं जन फरमायो पोइ बि जन्नत में वेंदो। सभु साहबा ख़ामोश आहिनि। उन साहबी सुवारे कीअं अर्ज़ु कयो? पोइ गुनाह जा नाला कई, साईं हे गुनाह वॾा गुनाह इहे कई, पोइ बि जन्नत में वेंदो ला इलाहा इल्लल्लाह जे करे। इमाम लंबिया ॿियो दफ़ो बि फरमायो त जन्नत में वेंदो। हुन साहबी सुवारे वरी टीहर अर्ज़ु कयो, साईं एॾा गुनाह पोइ बि जन्नत में वेंदो? टे दफ़े सां इमाम लंबिया फरमायो त रग़म अला अनफ़ अबी ज़र, अबू ज़र जे नक ते मिटी लॻे, अलाह कलमे जे करे छॾी जन्नत में वेंदो। बहरहाल कलमो जंहिंखे नसीब थियो, इहा ॼण जन्नत जी टिकट मिली आहे। असां त हुयासीं कोन, उहो वक़्तु हुयो जो इमाम लंबिया पाण मौजूदु हुया। साईं जन तबलीग पाण पे कई, पाण फरमायो पे त या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ, मां तव्हां सभिनी ॾे रसूल बणिजी आयो आहियां, सभिनी ॾे। पाण फरमायो त अचो कलमो पढ़ो, जन्नत जी ॼण त टिकट विराइजे पई। तॾहिं त फरमायो त जंहिं कलमो पढ़ियो जन्नत। किन पढ़ियो किन न पढ़ियो। जिन पढ़ियो उन्हनि जो मक़ाम वॾो थियो, जो अल्लाह ताला क़ुरान मजीद में उन्हनि जे लाइ फरमायो त मां अल्लाह उन्हनि खां राज़ी थी पयुमि, इहे मां अल्लाह खां राज़ी, रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। जिन न पढ़ियो, इमाम लंबिया ते थोरो उन्हनि जो बार पवे पियो त मां हिननि में आहियां, ॾिसनि बि था, तॾहिं त पंहिंजी ज़िंदगी उन्हनि जे आॾो पेश कयूं। फलबिस्तु फ़ीकुम उमरम मिन क़ब्ल, अॼु खां अॻु में कलमे जे दावत खां अॻु में मां पंहिंजी 40 साल ज़िंदगी तव्हां में गुज़ारी आहे। ज़ाहिर आहे त जेको माण्हू जंहिं ॻोठ जो हूंदो, नंढड़ो थी वॾो पल थियो त माण्हू उन जे उथण वेहण आदात अख़लाक खां पूरी तरह वाक़िफ़ हूंदा। इमाम लंबिया पंहिंजी ज़िंदगी आॾो उन्हनि जे पेश कई त मां उमिरि जो हिसो हेतिरो गुज़ारियो अथमि तव्हां में। हल वजदतुमूनी सादिक़न औ काज़िबा, इन एॾी उमिरि में मूंखे सचो ॾिठो अथव या कॾहिं कूड़ ॻाल्हाईंदे बि ॾिठो अथव? हदीस में अचे थो त सभिनी चयो जर्रबनाक मिरारा मा वजदना फ़ीका इल्ला सिद्क़ा, असां तोखे कई दफ़ा आज़मायो आहे। हिकिड़ो त ईअं ॻाल्हि हूंदी आहे, पोइ त ठहियो, पर जॾहिं न माण्हू अॻियां सोचे त हिन मसइले में मां आज़मायांसि, माण्हू कॾहिं कॾहिं असांखे बि आज़माईंदा, हा न, आज़माइण वारो मसइलो ॾुखियो हूंदो आहे। हुननि चयो त जर्रबनाक मिरारा, साईं असां तव्हांखे कई दफ़ा आज़मायोसीं, पर मा वजदना फ़ीका इल्ला सिद्क़ा, सच खां सवाइ तव्हां में कुझु कोन्हे। तव्हां चओ छा था चओ? पाण फरमायो जे एॾो सचो सम्झो त तव्हां चओ कूलू ला इलाहा इल्लल्लाह,
जॾहिं ला इलाहा त सम्झनि पिया त ला इलाहा इल्लल्लाह छा आहे। बहरहाल उतां ॿुधो आहे त अबू लहब साईं जन जो सको चाचो उन साईं जन जी हथ खणी चयो त तब्बल कया मुहम्मद नऊज़ तो असांखे इन कम जे लाइ सॾु कयो आहे, तुंहिंजे लाइ हदा कयूं। उन ईअं चई उहो वक़्तु हुयो। इमाम लंबिया चंड ॾे इशारो कयो, चंड ॿ टुकर थियो, इहो तव्हां असां ॿुधो आहे, उन्हनि किन अखियुनि सां ॾिठो। साईं जन ई मके पाक मां शायदि मूं तव्हांखे ॿुधायो हुजे, मके पाक में बैतुल्लाह खां ओभर ऐं उत्तर वारी कुंड ते ईअं रस्तो हिकिड़ी जॻह अहिड़ी आहे, अॻिते वञो उते मस्जिदियूं आहिनि पुराणे वक़्त जूं, उहे ठहियल आहे, उन्हनि सां का न का हिकायत का ॻाल्हि मनसूब आहे। हिकिड़ी मस्जिद जो नालो आहे मस्जिद जिन, किताबनि में ईंदो आहे त इन मस्जिद जिन नालो छो पियो, साईं जन इन अची करे इन जाइ ते जिननि खे तबलीग कई, खोड़ जिन मुस्लमान थिया साईं जन जे तबलीग सां। जंहिं जाइ ते इहो वाक़ियो आयो साहिब वारो फरमाए थो त मां बि साईं जन जे पोयों पोयों वञा पियो त अकेला साईं जन राति में काॾे था वञनि, हेॾी दुश्मनी लॻी पई आहे। अॻिते हलिया त साईं जन बि खिसकाट मुंहिंजो ॿुधो, मूंखे ॾिठो पुट तूं चइसि मां तव्हांखे अकेलो ॾिठुमि तॾहिं तव्हांजे पोयों आयुमि। पाण फरमाए त हाणे भला तूं हीअं कर, पाण साईं जन लीको कढियो, पाण फरमाए हाणे तूं इन में हुजाए, हिन खे ॿाहिरि न निकिर। पोइ साहिब वारो फरमाए त पोइ जो अचे जिन शुरू थिया, साईं जन कुझु मूंखां अॻिते विया, पोइ साईं जन वटि ईअं थिया ॿूॾे बि अचनि पिया, पर मुंहिंजो लीको निकितल हो। मां पंहिंजे ख़ौफ़ में वो वरी उन्हनि जा आवाज़ साईं जन सां ॻाल्हियूं, साईं जन क़ुर पढ़नि, उन्हनि खे एॾो उन जाइ ते हिननि मस्जिद जिन ठाराए छॾी, माना हीअ उहा जाइ जी निशानदी करे छॾी। उन जे भित में वरी थोरो ओभारे पासे रहो ॿी मस्जिद आहे, उन मस्जिद जो नालो आहे मस्जिद शजरा। शजरा माना वण वारी, शजर चइबो आहे अरबीअ में वण। उन जे लाइ त साईं जन हिकिड़े दफ़े निकिता पंहिंजे घर खां मके पाक में, छो त मके पाक में इमाम लंबिया जी घर जी निस्बत जेकी आहे उहा जॻह अञा ताईं महफ़ूज़ आहे। उहा सफ़ा मरवे खां ॿाहिरि ओभारे पासे ॾांहुं रोड जे किनारे ते जॻह, जंहिंजे लाइ निस्बत आहे त इहा ॿुधायो वियो आहे त इहा उहा जॻह आहे जिते इमाम लंबिया जी विलादत बासादत थी। अलाह ख़ुदा ताला ताला सभिनि खे ज़ियारत नसीब फरमाए। हाणे उनखे लाइब्रेरी कहिड़ो किताबनि जी लाइब्रेरी आहे, पर मनसूब इहा ॻाल्हि आहे ॿुधाए साईं जन जी विलादत जी जॻह इहा। साईं जन हितां निकिता, परेशान हाल हुया, पाण चवनि पिया त मां चवां पियो त मां हेॾी तबलीग थो हिननि में कयां, मूंखे अॼु बि हिते कूड़ो न ॾिठो अथऊं, हर मामले में सभु, पोइ बि हिननि खे छा आहे जो नथा मूंखे सम्झनि। ईअं साईं थोरो परेशान जे आलम में निकिरी अॻिते विया त अलाह साईं त महबूबनि करीमनि खे ॾिसे थो न, हा महबूब मुंहिंजो अॼु परेशान आहे। अलाह साईं जे तरफ़ां जिबरील आहे त सुना तूं परेशान न थी, इहो वण जेको ॾिसे वण, इन खे थोरो इशारो कर। इमाम लंबिया बीठा, उन वण ॾे निहारियो, उन वण खे निहारे करे इन सॾु कयो, जीअं परे को माण्हू हथ जो इशारो कबो, आवाज़ न बल्कि हथ जो इशारो। साईं जन हथ जो इशारो कयो, किन रिवायतुनि में अचे थो त वण उते लुॾियो, लुॾण खां बाद में मथे निकितो पाड़ुनि ते, किन में ईअं लिखियो आहे त जीअं माण्हू पंधु कंदो ईंदो आहे ईअं पंधु करे नबी साईं जाॾो अची बीठो। किन चयो आहे त जीअं ज़मीन में हर आयो आहे न, अॻे ॾांदा न हूंदा हर हूंदा, ईअं जीअं ओड़ हणबी आहे, ईअं हर वांगुरु थी करे ज़मीन खे चीरे अचे नबी साईं जाॾो बीठो। साईं जन ॾिसी ख़ुशि थी पिया, अलाह ताला मुंहिंजो मक़ाम अलाह वटि आहे, हिननि न मंझि हिननि खयो आहे। साईं जन वरी वण खे इशारो कयो, वापसि वण वरी साॻी जाइ ते वञे, उन जाइ ते मस्जिद शजरा जे नाले सां ठहियल आहे। पर इहे शयूं आहिनि, किन ॾिठो, ॾिसण खां पोइ बि कलमो नसीब न थियो। तॾहिं अलाह तबारक व ताला महबूबनि करीमनि खे दिलि जाए ॾिनो त महबूब जेको तुंहिंजो कमु आहे तूं उहो कर, बल्लिग़ मा उनज़िल इलैका मिन रब्बिक, जेको अलाह जे पासे खां तोखे नाज़िल थियो आहे हुकुम अचनि था उहो तूं माण्हुनि ते पहुचा, माण्हुनि खां भउ बि न कर। वल्लाहु यस्मुक मिनन नास, माण्हुनि खां हिफ़ाज़त तुंहिंजी अलाह कंदो। साईं मां पहुचायां थो, पोइ बि कलमो नथा पढ़नि, पोइ बि न फरमाई त इहो कमु तुंहिंजे न आहे। सिंधीअ में चवंदा आहिनि त मालीअ जो कमु आहे चकूं पोखणु, बूटा पोखणु, उन्हनि जी संभाल करणु, पर फुटाइणु कमु कंहिंजो आहे? अलाह जो। कुड़मीअ जो कमु आहे त भितरनि में ॿिज छटे अचे, अब ॿिज सरियां जो केतिरो थींदो आहे, ॿेर जेतिरो थींदो आहे, सरियां जो इहो हर कयल ज़मीन में भितरनि में उछल, इहो कंहिंजे आसरे ते कुड़मी थो उछले? अलाह जे आसरे ते। तूं पंहिंजो कमु कर, तूं वञी हर काहे वञी उछले अचो, पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ अचिजां, फुटाइणु अलाह जे हथ में आहे, सां पाण ई फुटी पवंदा। फरमाए त तूं महबूब इन जे करे दिलगीर न थी, तुंहिंजो जेको कमु आहे तूं उहो पूरो कर, बाक़ी इन्नक ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। मां जे हथ में हिदायत जेके घुरनि ॾींदुसि। बिलाल खे हिदायत मिली त हबश खां मुस्तफ़ा जी ख़िदमत में आयो, जुती मुस्तफ़ा जी जे अची ख़िदमत में पहुतो त
त अल्लाह ताला महबूबन करीमन खे मेराज वारी राति जन्नत में जुतीअ जो खिसकाट पियो ॿुधाए। मेराज वारी राति जिबरील आवाज़ थो अचे, खिसकाट थो जुतीअ जो अचे, केरु आहे ॿियो जेको? सोना कोई कोन्हे। अल्लाह जो तोखे पंहिंजे बिलाल जो मर्तबो थो ॾेखारे। बिलाल जी जुतीअ जो खिसकाट आहे कोन, पर अल्लाह ताला तोखे उन जी जुतीअ जो आवाज़ थो ॿुधाए त बिलाल मूं वटि एॾो इज़त ऐं एतिराम वारो आहे। बिलाल शकिल जो त सादड़ो, रंग जो त कोजड़ो, महबूबन करीमन जो रिश्तेदार त कोन हो, साईं जन जो मिट माइट त न हो, साईं जन जे इलाइक़े ॻोठ जो शहर जो न हो, मके पाक जो न हो, हबश जो कारड़ो सादड़ो वार घुंडीदार। हाय हाय बिलाल तुंहिंजो मक़ाम महबूबन करीमन जन्नत में पे उन जुतीअ जो खिसकाट ॿुधो। हेॾे साईं जन जा वेझा रिश्तेदार, किन खे कलमो नसीब थियो, किन खे न थियो। फरमाए तब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अन्हु मालु व मा कसब। अबू लहब जे लाइ हीअ साईं जन जो सको चाटियो, एॾो हसीन, एॾो सुहिणो जो माण्हू ॾिसे त हैरान थो पए, पर जहन्नम जो ॿल भुलिजी वियो। इहा अलाह जी कुदरत आहे। 1400 साल खां पोइ असां साईं जन खे ॾिठोसीं कोन, ख़बर बि कोन हुई। कीअं कंहिंजे घर में पैदा थी पियासीं, वरी नंढड़े लाइ असांजे कननि में अलाह अलाह जो नालो, अलाह अलाह जे रसूल जो नालो। इहा ख़ुशकिस्मती आहे। घुरियो अथई तॾहिं एॾां आंदई, हवा घुरियो अथई तॾहिं एॾां आंदई। जीअं आंदो अथई इनशा अल्लाह रब में उमेद आहे, जीअं आंदो अथई तीअं बख़्श जो ऐलान बि करे छॾींदो। हज़रत साईं चांडियो साहिबु, यार मुंहिंजी दिलि त घणो चए थी, मां बि परे खां आयो आहियां, पर हाणे तव्हां अलाए केतिरे वक़्त में थकंदव। ऐं मूंखे थकाईंदो या मां थकाईंदोमांसि? ॾाढो कॾहिं कॾहिं अजीब वाक़िया थींदा न, आदम सुवारा बि हूंदा आहिनि, पोइ वीचारा उन्हनि जो टाइम बि हूंदो आहे, पोइ असांखे बि मजबूरी थी पवंदी आहे, पोइ ईअं जल्दी असां बि जान छॾाईंदा आहियूं। पर किथे किथे वरी को आलम सुवारो न हूंदो आहे, पोइ वरी वियो चवंदा आहिनि सिंधीअ में अलाए चवंदा आहिनि, जिते वण न हुजे त उते पोइ असां कांडेरा ई चइबो बसि न त अहिड़ी आहे न। आलमनि जे जुतीअ जा खाधे अलाह ख़ुदा आहे त अलाह ताला शला उलमा सां जुड़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दोस्तो हक़ीक़त इहा आहे, ख़ुदा जो कसम, ख़ुदा जो कसम। अब हीअ ऐनक, मुंहिंजे हथ में ऐनक आहे, हीअ छाजे लाइ? अखियुनि ते पाइजे त नंढड़ा अखर वॾा ॾेखारिजनि। हीअ तव्हांजी मोबाइल आहे, हिन में रिकॉर्ड था वेठो। दुनिया में का बि अहिड़ी शइ न आहे जेकी मक़सद खां सवाइ हुजे। जॾहिं का बि शइ मक़सद खां सवाइ कोन्हे त इंसान हेॾो सारो थुल्हो इहो मक़सद खां सवाइ न। फरमाए त मां ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, मां इंसाननि जिन्ननि खे पैदा ई पंहिंजे इबादत जे लाइ कयो आहे। माण्हू खाइण पीअण जे लाइ त पेट वॾा कयो वेठो आहे, ओगलायूं थो ॾे, हिन पासे ॾे तवजो कोन्हे त मुंहिंजी खिलकत छाजे करे आहे, पैदाइश छाजे करे आहे, एॾे माण्हू जो तवजो कोन्हे। सम्झे थो त बसि मां दुनिया में आयो आहियां, वरी ईअं खाई पी मज़ा पाणी वरी हलियो वेंदुसि। न, असांजी पैदाइश जो बि मक़सदु आहे। फरमाई त माण्हू जेॾी महिल मुंहिंजे आॾो अचे सजदो कंदो आहे, मां अलाह फ़रिश्तनि खे चवंदो आहे त ॾिसो कल्ह चओ पिया त साईं असां तुंहिंजी नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिस लक, असां तुंहिंजी पाकाई बयानु कंदासीं। अॼु ॾिसो मुंहिंजो ॿारड़ो कीअं मुंहिंजे आॾो पियो आहे। छल अलाह खां दुआ आहे त अलाह ताला झुकण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां आया आहियो, तव्हांखे कंहिं ज़ोरीअ न आंदो आहे, दिलि तव्हांजी घुरियो त अॼु कुझु घड़ियूं वांदियूं आहिनि, वञूं था अलाह ऐं अलाह जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ। अल्हम्दुलिल्लाह, मूंखे बि ॾाढी ख़ुशी आहे, मां बि तव्हां सां सुम्हां थो, तव्हां बि अहिड़ियुनि महफ़िलुनि सां सुम्हो था। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला सदाई सुहिणियुनि महफ़िलुनि में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़िलहज जो महीनो, मौलाना मेंगल साहिब बि अव्हांखे हज़रत उस्मान साईं खे घणो कुझु ॿुधायो पियो। तमामु दर्दमंदाना शहादत आहे सैयदना उस्मान साईं जी। तमामु वॾो वाक़ियो आहे, तमामु वॾो वाक़ियो आहे। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला उन्हनि जे दर्जनि खे अञा बि वधीक बुलंद ऐं भाला करे। दौर गुज़री वियो, कीअं मामिलो हो, कीअं उन्हनि जा मसइला हली पिया। अहिड़े मौक़े ते सैयदना अबू हुरैरा साहिब रज़ियल्लाहु ताला अन्हु, इहो नालो ॿुधो आहे? अबू हुरैरा ॿुधो अथव? इहो उहो साहबी आहे जॾहिं मुस्लमान थियो, पोइ घर ॾे घर देर सां वञी अमड़ कुराड़ी हुयसि घर में, उहा देर अचण जे करे कावड़ थी पवेसि। अमड़ जी कावड़ बि ॾाढी वठी आहे। तॾहिं त अलाह ताला क़ुर पाक में फरमायो त जॾहिं अबो अम्मा पोढ़ा थी पवनि या ॿिन्ही मां हिकिड़ो पोढ़ो थी पए त उन्हनि को उफ़ बि न चयो। जंहिं पेट खां ॼणियूं 9 महीना पेट में सांढी, जंहिं अबे महिनत मज़दूरी करे नंढड़े खां वठी पालियो, यार उन्हनि जो बि कुझु त हक़ आहे। कुझु वॾड़ थियण खां पोइ वरी पाण फने खान थी वेंदा।
पाण पाणे कान थी वेंदा आहियूं त असां शायदि ॼमंदे जाम हुयासीं न तूं उन्हनि जो मुटरमो पैदा थियो आहे तूं किरंदो उॾरंदो अचु तॾहिं बि तॾहिं उन्हनि जे आड़ो त उहो ई सैयदना अबू हुरैरा साईं फरमाए थो त जॾहिं मां साईं जन जे मथां कलमो पढ़ियुमि पोइ इमामुल अंबिया खे कहिड़े दफ़े अर्ज़ु कयुमि त साईं मुंहिंजी दिलि घुरे थी त मां तव्हांजी ज़िंदगी कुझु लिखां कुझु ॻाल्हियूं इन करे कयां थो त महफ़िल बेड़ी आहे कुझु तव्हांजे आड़ो थी सघे थो कहिड़ियूं ॻाल्हियूं बि अचनि जेके अॼु ॾींहं ते तव्हां ॿुधियूं बि न हुजनि ईअं बि थींदो मुंहिंजी बि ज़िंदगी 50 साल खां मथे बुज़ुर्गनि जी ख़िदमत में गुज़री आहे ॿियो चवंदा आहिनि त रंग न मटाए माण्हू पर कुझु आदतूं कुझु ॻाल्हियूं ज़रूरु उन्हनि जूं थींदियूं वॾनि वॾनि अलाह वारनि जी सोबत उन्हनि जी ज़ियारत नसीब आहिनि अलाह ख़ुदा आहे त अलाह ताला उन्हनि जो मुंहिंजे हक़ में ॿोल चयल सुठाई वारा अलाह ताला क़बूल फरमाए उन्हनि जे दुआउनि जो बि असरु आहे सैयदना अबू हुरैरा साईं फरमाए थो त पोइ मां साईं जन खे अर्ज़ु कयो साईं मुंहिंजी दिलि घुरे थी त मां तव्हांजी ज़िंदगी लिखां जो कुझु तव्हां ॻाल्हायो पर साईं तव्हां कॾहिं कॾहिं ख़ुशीअ में कॾहिं कावड़ में हूंदा हुआसीं पोइ मां छा कयां कावड़ जा ॻाल्हि बि लिखां साईं जन फरमायो त मां कावड़ में हुजां ख़ुशीअ में हुजां मुंहिंजे ज़बान ते जेके लफ़्ज़ ईंदा उहे अलाह जे तरफ़ खां हूंदा तोखे उहे लिख भले जेको तूं ॻाल्हायां उहो लिख अबू हुरैरा चए थो त मां साईं जन जी ख़िदमत में बसि रहंदो पोइ कॾहिं एतिरो थींदो मानी वक़्त ते न मिले बुखनि में बेहाल थी पियासीं घर बि देरि सां वञा त अम्मा गारियूं ॾे कापड़ जे दड़का ॾे पोइ हिकिड़े दफ़े अची चई त ॾींहं जो मोटी आयो अबू हुरैरा साईं हिते नबी साईं अर्ज़ु कयनि साईं राति मूंखे कुझु देरि थी वई त तव्हांजे कचहरीअ में वयमि जो त अम्मा दर न पई खोले पोइ मां हिन इलाज़ सां कयोमांसि पोइ दर बि खोले मूंखे धक पई पोइ अबू हुरैरा पंहिंजो चोलो ईअं थोरो मथे करे साईं जन खे ॾेखारे पियो मूंखे धक अम्मा आहियां राति साईं जन हुन ते निहार ॾिना अबू हुरैरा चयो साईं मुंहिंजी दिलि घुरे थी त अॼु तक अलाह खां दुआ घुरो मुंहिंजे अमड़ जे बारे में माना अलाह दुआ तव्हांजी क़बूल करे विझे मुंहिंजी अमड़ मुस्लमान थिए साईं मूंखे ॾाढो अमड़ जो फिक्र थिए थो मां त पुछंदो न आहियां कंधो हेठि करे बीहंदो आहे जेके ॻाल्हियूं वणंदियूं अथसि जेके ॻाल्हि वणंदा अथसि जेके धक हणंदा अथसि उहा हणंदी आहे मां त कंदो न कंदो अॼोको पुटु त ईअं न कंदो अॼोको पुटु त ज़ाल जे करे अम्मा जा ॾंद बि वञी वठंदो आहे थोरा अहिड़ा वाक़िया ईंदा आहिनि बहरहाल मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं अलाह खां दुआ आहे त अलाह ताला सम्झ अता फरमाए अबो अम्मा इहो औलाद जा ख़ैर ख़्वाह इन जहिड़ा ॿियो दुनिया में को ख़ैर ख़्वाह न थी इन्हनि जी मोहबत ऐं प्यार जेको आहे न उहो बग़ैर तमज तॾहिं अलाह ताला पंहिंजे बंदगे खां पोइ पीउ माउ जो ज़िक्र फरमायो आहे त अलाह त सभिनि जो क़ादिर आहे न अलाह जो गर्ज़ तव्हां में कोई कोन्हे इबादत कयो न कयो अलाह खे का कमी न ईंदी है न पर और अबे अम्मा जे लाइ बि आहे उन्हनि जो जेको प्यार ऐं मोहबत आहे उहो बि आहे कॾहिं कॾहिं के माण्हू वरी सियाणा थींदा आहिनि ॾाढा चए साईं असां आहियूं हाणे वॾा थी विया आहियूं साईं हाणे अबो अम्मा असांखे वरी पढ़ाइनि था पंहिंजनि मां पढ़ाइनि था साईं हाणे असां पढ़ियल लिखियल माण्हू साईं हे वरी असांखे ॼकड़ियूं ॻीचीअ में विझी था छॾनि साईं पोइ हाणे तंहिंजे करे असां नथा कयूं पोइ ख़्यालु अॼु तूं उन्हनि जो एतिरो ख़्यालु नथे करे उन्हनि जो वॾो मसइलो आहे औरतूं न्याणियूं बि उहे बि ख़ुदि मुख़्तियार थी वयूं उहे बि ईअं चवंदियूं त अबो अम्मा असांखे उन जाइ ते नथा पढ़ाइनि जिते असांजी दिलि थी वई जिन अबे अम्मा नंढड़े खां वठी तव्हांखे पालियो जिन अबे अम्मा तव्हांजे ॼमण ते मुबारकूं वरितियूं दोस्तनि हुननि खे मुबारक ॾिनी औलाद न पई थिए साईं मूंखे औलाद न थी थिए दुआ कयो ओ हुन बुज़ुर्ग दुआ कराईंदे कराईंदे अलाह खणी बचिड़ो ॾिनो न्याणी ॾिनी या पुटु ॾिनो अॼु उहा न्याणी ऐं पुटु अबे अम्मा जे साम्हूं हुया चए थो साईं मूंखे पंहिंजे पैसनि ते पढ़ाइनि नथा वरी हाणे कंहिंजे गीचे में विझनि था कॾहिं कॾहिं असांखे फ़ोन कंदा आहिनि मायूं बि कंदियूं आहिनि मर्द बि कंदा आहिनि उन्हनि खे असां चवंदा आहियूं तव्हांजी सोच ऐं अबे अम्मा जी सोच में फ़र्क़ु आहे तव्हां टीकुरनि पढ़ाइनि ते न लॻो मतिलबु सुभाणे तव्हांजे गीचे में अहिड़ो माण्हू लॻी वञे जेको पाण ई भई चवंदा आहिनि 5 मिंट पोइ हुजे पोइ तव्हां काॾे वेंदो तंहिंजे करे अबे अम्मा जो क़दुरु कयो अबो अम्मा इन खां वधीक ॿियो छा तव्हांखे ॿुधायां हज़रत इब्राहिम मां ॻाल्हियूं तमामु घणियूं थियूं अचनि वरी चवंदो त पोइ तकीर शुरू थी वई मौलूद कोन थो अचे मौलूद ॿुधायां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बचिड़े खे पंहिंजी घरवारीअ खे अलाह जे हुक्म सां जबलनि जे विच में गैर ज़ी ज़रा का सावक कोन आई का पोख कोन आई अहिड़ी जाइ ते छॾे थो पंहिंजे पुटड़े खे कुराड़प में पुटड़ो ॼायो सिकी सिकी उमिरि पोड़प में वरी हुकुम थी वियुसि छॾे अचे छॾे थो अचे ॿुधो अथव आलमन को हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जेॾी महिल वॾड़ो थियो पोइ कुझु वक़्त खां पोइ वरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चकर ते आयो त नूंहुं हुई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी घरवारी ॾसी वियुसि मुंहिंजो अबो अहिड़े अंदाज़ में मथां कंहिं महिल ओट ते अचे मां घर में न हुजां वाक़ई थियो बि ईअं मां इस्माइल जो अबो इब्राहिम बाबा तव्हांजे लाइ मूंखे चयो आहे मुड़ुसु भरी करे आयो जी आयो ॾाढी ख़िदमत नुंहुं कई माना सहुरे जी सहुरो जेॾी महिल मोकिलाए पियो पुटु कोन आयो पुटु हाणे भला मां वञा थो पियो पोइ मुंहिंजे पुटड़े इस्माइल खे नियापो ॾिजां बाबा चओ नुंहुं थी चए
सौरे इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाबा चओ ते मुंहिंजे पुटड़े खे चइजां त पंहिंजे घर जी चौठ मटाए छॾे मटाए घर जे दर जी चौठ मटाए हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वियो कुझु अरसे खां पोइ हज़रत इस्माइल आयो ॾसुसि घर वारीअ ते हीअं मसइलो थियो तव्हांजो अब्बो साईं आयो पोइ ख़िदमत चाकरी थी आहे ख़िदमत चाकरी ख़ुशि हुयो छा ख़ुशि रहियो तव्हांजे लाइ दुआऊं सलाम बि पोइ नियापो ई ॾेई वियो आहे कहिड़ो नियापो ॾेई वियो आहे त पंहिंजे घर जे दर जी चौठ मटाए छॾे अल्लाह अकबर चई ईअं छो थिए हा ईअं चई चइजे ईअं छो थिए तोखे तलाक मां कहिड़ो ॾोहो हेॾो अथई न अथई बाबो मूंखे चई वियो ज़ाल खे वॾा तलाक ॾेई छॾे इहो आहे अबे जो ख़्यालु इनखे चइबो आहे अबु अलाह को दुआ आहे त अलाह ताला शला औलाद खे अबे मां जे हक़ सुञाणण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ॿुधाइनि पिए सईदना अबू हुरैरा साईं चई तव्हां साईं जन खे अर्ज़ु कयो साईं जन बि रहमत वारे जोश में पिया खणी अलाह जे कुरन में हथ कई दरबार में ओ मुंहिंजा अलाह अबू हुरैरे जे अमड़ खे हिदायत कयो पढ़ा साईं जन जेॾी महिल दुआ घुरी बसि कई अबू हुरैरो चए त हाणे साईं जन कोई कोन मोकिलाइनि वठी घर ॾे भॻुम पे घिटीअ खां त माण्हुनि पुछो अबू हुरैरा ख़ैर त आहे भॼे थो मां चयुमि त अॼु इन करे भॼा थो त महबूबन करीमन खां दुआ घुराई त अमड़ जे लाइ मां ॾिसां त दुआ अॻ में थी पहुचे या अबू हुरैरो दर ते अॻे थो पहुचे पर अबू हुरैरो कसम खणी थो चए त मां अॻ में न पुॼी सघियुमि साईं जन जी दुआ अॻ में क़बूल थी वई हाणे अञा दर ते वञी करे आवाज़ ॾियणु त अमड़ अॼु जी सां जवाबु मां सम्झी वियुमि त दुआ अॻ में पहुची वई इहो अबू हुरैरो साईं आहे अबू हुरैरा साईं फरमाए थो त ज़िंदगीअ में असां ते खोड़ ॾुखिया मरहला आया पर चए थो त टे ॾुख मुंहिंजे खां विसरनि नथा उन्हनि मुंहिंजे जीअ खे झोरे वियो घणा बा यादि करियो आहे मथां न बि ॿुधी हुजे घणा टे अहिड़ा सदमा जेके मूंखां बर्दाश्त नथा थियनि अञा ताईं मूंखे उहे मुंहिंजे जीअ खे झोरनि साईं उहे टे कहिड़ा कि जॾहिं इमाम लंबिया असांखां जुदा थिया उहो विछोड़ो असांजे जीअनि खे अञा बि झोरे थो त साईं जन सां कीअं गॾु हूंदासीं अॼु मां असांखां साईं कीअं मोकिलाए विया उहा यादि अचे थी त असांजो हौश ओड़ा मोटा वॾा हिकिड़ो असांखे धचको मूंखे इहो कंहिंसे ॿियो चए ॿियो हज़रत उस्मान साईं वक़्त जो अमीरुल मोमिनीन हूंदे क़ुवत जे हूंदे पोइ बि हबीबन करीमन जे फरमान ते अमल कयईं त उस्मान अलाह तोखे ख़िलाफ़त जो चोलो पाराईंदो माण्हू तोखां लाराइण जी कोशिशि कंदा पर उस्मान तूं न लाहिदा जेसिताईं असां सां मिले उस्मान सभु कुझु बर्दाश्त कयो पर हबीबन करीमन जे शहर खे मदीनतुल मुनव्वर खे रत खां बचाई तात में थिया जॾहिं हज़रत उस्मान साईं जी ताक़त हूंदे कंदे ॾिसूं पिया मजबूर हुयासीं उहो सदमो असांखां मुखों विसरे नथो उन मुंहिंजे जीअ खे छोड़ियो ॿ साईं टियों जॾहिं हज़रत उस्मान वारो मामिलो शहादत जो थी वियो अफ़रा तफ़री थी वई तमामु मदीनतुल मुनव्वर में रोज़ राड़ा थी विया तमामु अफ़रा तफ़री थी वई मुंहिंजो तोशादान गुम थी चोराए तोशादान खणी ईअं चओ हिकिड़ी ॻोथरी थेली अॻे में कपिड़नि जूं ॻोथरियूं ठाहींदा बुज़ुर्ग हाणे त प्लास्टिक थी पई आहे अॻे ई हूंदो मूंखे उहा गुम थी वई साहब पुछो त पोइ उन जो छा मक़सदु हो तोशादान जो पोइ चई त उनजो वॾो कमु कहिड़ो हज़रत साईं अबू हुरैरा फरमाए थो त हिकिड़े दफ़े साईं जन सां जंग तो मोटियासीं खाइण पीअण जो सामान खुटी वियो अञा शहर कुझु परे हुयो हिकिड़े जाइ ते काफ़िलो लथो इमाम लंबिया पुछा कई त कुझु खाइण जे लाइ साहब धां कई त साईं खाइण जे लाइ सभिनी वटि सामान खुटी वियो पाण फरमायो त ॾिसो कंहिं वटि कुझु आहे अबू हुरैरा चए थो त मां अर्ज़ु कयुमि त साईं ॿियो त कुझु कोन्हे ॿ टे खारकूं मुंहिंजे ॻोथरीअ में आहिनि ॿ टे खारकूं मुंहिंजे ॻोथरीअ में साईं जन फरमाए त खणी आ मां उहे तकड़ में ॻोथरी साईं जन जे आॾो वञी रखियमि इमाम लंबिया साईं जन उन ॻोथरीअ खे हेठि पइटियो जेके खारकूं सभु हेठि आयूं साईं जन पंहिंजे हथनि मुबारकनि सां खारकुनि खे खणनि बि अलाह खां दुआ बि घुरनि पिया वरी उहे खारकूं मुंहिंजे खणी ॻोथरीअ में बंदि कयूं पोइ पाण फरमायो त हाणे अबू हुरैरा सभिनी खे खाराईंदो वञे इन खे वरी ऊंधो न कजांइ वधीक खोले करो न कजांइ हथु विझंदो ॾींदो वञे मां सॼे लश्कर खे खारकूं खारायूं खारकूं खुटियूं कोन उहो त छो था पोइ पाण फरमायो त इनखे वधीक न कजांइ हेठि न लाहिजांइ खोलजांइ न ऊंधो न कजांइ अंदरां पियो हथु विझी खाओ अबू हुरैरा फरमाए थो त साईं जन जेतिरो वक़्तु दुनिया में हुया ओतिरो वक़्तु उन में मां हथु विझी पियो खारकूं खाईंदो हुउमि ऐं अंदाज़ो लाहींदो हुउमि त केतिरियूं खारकूं खाधमि ॿियनि खे खाराईंदो हुउमि अंदाज़ो थी वेंदो त अॼु हेतिरियूं मां खारकूं खाधियूं आहिनि खाराईंदुमि ईअं हज़रत अबू हुरैरा फरमाए थो त सईदना अबू बकर सिद्दीक़ जे ख़िलाफ़त जो दौरु आयो उन में मां पे खारकूं खाधियूं ऐं खारायूं वरी हज़रत उमर साईं जो दौरु आयो 10 साल उन में पे खाधियूं ऐं खारायूं वरी हज़रत उस्मान साईं जो जेॾी महिल दौरु आयो 12 साल उन में पे खाधियूं ऐं खारायूं चई त मां अंदाज़ो इहो थो लाहियां त मां 1050 मण खारकूं खाधियूं ऐं खारायूं
इन गोथरी पर गोथरी फुटी न अफ़सोस इहो आहे जो मूंखे उहा गोथरी गुम थी वई केरु चुराए वियो हज़रत उस्मान साईं जे वाक़े जे मुतालिक़ तव्हांखे इहा शइ ॿुधायमि त सैयदना अबू हुरैरा सही फरमाए त एॾो दर्दनाक वाक़ियो हो बहरहाल अलाह खां दुआ आहे त अलाह ताला शल सुठियुनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए इहा अबू हुरैरा साईं जी ॻाल्हि थी सघे थो तव्हां मूंखे आलिमनि खे ॿुधी हुजे कंहिं न बि ॿुधी हुजे ॿी ॻाल्हि सैयदना अबू हुरैरा साईं जी हज़रत अबू हुरैरा साईं फरमाए थो हिकिड़े दफ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे हथ खे वरितो हथ खे वठी फरमायो त अबू हुरैरा हेॾे आ अॼु तोखे ॿुधायां त कहिड़ी शइ कॾहिं पैदा कई आहे अलाह ताला मां चयो अबो मां कुर्बान वञे ॿुधायो पाण फरमायो त अबू हुरैरा ॿुध अलाह तबारक व तआला मिटी ज़मीन अलाह ताला इनखे छंछर जे ॾींहुं पैदा कयो छाजे ॾींहुं अबा मिटी ज़मीन छाजे ॾींहुं पैदा थी पाण फरमायो त अबू हुरैरा अलाह ताला जबलनि खे अचर जे ॾींहुं पैदा कयो ज़मीन ते जेके जबल आहिनि पाण फरमायो त अबू हुरैरा अलाह जबलनि खे अचर जे ॾींहुं पैदा कयो आहे पाण फरमायो त अबू हुरैरा जेके हे वण टिण हे ॾिसे थो अलाह तबारक व तआला इन्हनि खे सूमर जे ॾींहुं पैदा कयो अजब से पाण फरमायो त अबू हुरैरा बुरायूं जेके दुनिया में आहिनि न इन्हनि खे अलाह तबारक व तआला अंगारे जे ॾींहुं पैदा कयो अबू हुरैरा नेकियूं जेके आहिनि दुनिया में नूरानी सभु शयूं भलियूं इन्हनि खे अलाह तबारक व तआला अरबा जे ॾींहुं पैदा कयो अबू हुरैरा हे जेके हैवान जानवर फिरन वठनि था इहे जानवरनि खे अलाह ताला ख़मीस जे ॾींहुं पैदा कयो अबू हुरैरा अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम खे जुमे जे ॾींहुं टे पहिरीं खां पोइ पैदा कयो आहे इंसान जुमे जे ॾींहुं साईं जानवर ख़मीस जे ॾींहुं ऐं साईं चवां नेकियूं अरबा जे ॾींहुं बुरायूं अंगारे जे ॾींहुं ऐं वण टिण जेके आहिनि इहे सूमर जे ॾींहुं जबल आचर जे ॾींहुं ज़मीन मिटी छंछर जी इहे ॻाल्हियूं यादि करण जूं बहरहाल इहे ॻाल्हियूं बि तमीदन अची वई ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियमि अलाह हूंदो आहे त अलाह ताला छा सुठियुनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए घणो टाइम थी वियो हाणे मूंखे लिस्ट बि ठाहे ॾिनी अथऊं त हे मौलूद चओ कोशिशि कयां थो सिंधीअ में चवंदा आहिनि त जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे हा जंहिंजे सॾ ते आया आहियूं कुझु उन्हनि जो बि ख़्यालु रखिजे हूअं त असां आले नालो हूंदा आहियूं त पोइ पंहिंजी मर्ज़ीअ ते हलंदा आहियूं जेको दिलि घुरियो उहो चवंदा आहियूं पर अॼु ईअं नथा कयूं अॼु उन्हनि दोस्तनि जो बि चवणु वठूं था सो हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं ते सलात सुवारी पढ़ो त मां शुरूआति कयां अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन असांजो शाइर इस्लाम हो बिरादर मोहतरम अब्दुल हफ़ीज़ उल्लू अल्लाह ताला उनजे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मीन नाज़िल फरमाए अचानक असां खां जुदा थी विया पोइ यार सच इहो आहे त पोइ उनखे बि असां घणो यादि कंदा आहियूं मां शायदि मूंखे यादि न आहे त जॾहिं हुनजी वफ़ात थी आहे मां कंहिं ॾींहुं उनजे बख़्श जी दुआ न घुरी हुजे मूंखे यादि न आहे मां सम्झां थो त अहिड़ो ॾींहुं मुंहिंजे मथां मुश्किल आयो आहे जो पोइ हुनजी वफ़ात थी आहे मुंहिंजे अबे अम्मा जी वफ़ात थी आहे उहे न विसरिया मुंहिंजा साईं अब्दुल्ला शाह बुखारी उहे न विसरिया मूंखे जेतिरो यादि आहे त इनशाअल्लाह को ॾींहुं ख़ाली न हूंदो मूंखे रब में उमेद आहे जीअं का निमाज़ माण्हू कोशिशि कंदो आहे त निमाज़ न छॾियां ईअं मूंखे यादि आहे त इहे शख़्सियतूं मूंखे न विसरियूं आहिनि अलाह खां दुआ आहे त अलाह ताला उन्हनि जे हक़ में मुंहिंजे दुआउनि खे क़बूल फरमाए शुरूआति कयां थो उन जे हमद सां